सखर के हाँ कड़ो गिफ्ट पे हलो उते यूनिवर्सिटी शायद एक अरोड़ यूनिवर्सिटी ऐं शायद बेगम नसरुत भुट्टो यूनिवर्सिटी ये पाइन पर हाँ कई नयूं शयूं ॾियो पिया सखर जो उनके गिफ्ट ॿुधाए न ॾिबो आहे साईं। अच्छा पर सरप्राइज आहिनि गिफ्ट ॿुधाए न ॾिबो आहे। ॾिसो असांजी हिन वक़्तु अवलीन तरजीह आहे त पाकिस्तान हिकु ग़रीब मुल्क आहे, एटमिक पावर आहे, पाकिस्तान में मादनी वसाइल तमामु घणा आहिनि, पर पुराणनि उन्हनि शयुनि खे नथा डिस्कस कयूं त छो थियो, छाजे लाइ थियो, कीअं थियो। पर पाकिस्तान में एतिरा हिन में कैपेसिटी, हिन मुल्क में हिन वक़्तु एतिरी फंडिंग अवेलेबल नाहे। 2 साल अॻु जेकी आफ़त आई उन सॼे सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु करे छॾियो। उहो रोड नेटवर्क हुजे, एजुकेशन हुजे, हेल्थ सेक्टर हुजे, कहिड़ो बि सेक्टर हुजे, उनखे बिल्कुलु ख़तमु करे छॾी। इवन जॾहिं UN सेक्रेटरी जनरल आयो, उन हेलीकॉप्टर में विज़िट कयो त उन जा जेके स्टेटमेंट्स हुया, उन जेको चयो अची, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन ॻाल्हि कई जेकी, त उहा तव्हांखे अञा ताईं ॾिसो मां उन ते नथो, उन त कुझु घणो कुझु ॻाल्हायो। अच्छा, असांजी कोशिशि इहा आहे त असां उन शइ खे जेतिरो अधु खां वधीक रिवाइव करे विया आहियूं, पर कोशिशि कयूं त असां उन पंहिंजे सॼे इंफ्रास्ट्रक्चर खे ॿीहर रिवाइव करे, रोड नेटवर्क खे, स्कूल सेक्टर्स जेके असांजा डैमेज आहिनि स्कूल्स, उन्हनि खे ॿाहिरि रिवाइव कयूं। असां हेल्थ फैसिलिटीज़ जेके असांजी उन्हनि एरियाज़ में आहिनि घणे भाङे तयारु थी वियूं आहिनि, पर अञा जेके फंक्शनल करण जे हुन में आहिनि उन्हनि खे फंक्शनल करे वञूं त कोशिशि हूंदी त 2-2.5 सालनि में सखर हब आहे, सिंध जो 3 वॾो शहर आहे, मोटरवे हिन वक़्तु सखर ताईं आहे। तव्हांजो हिन वक़्तु इंशाअल्लाह फेडरल गवर्नमेंट खे ऐं कुझु ॾींहंनि में लेटर बि लिखां पियो ऐं पाण जी, छो त पोएं दफ़े असेंबली में बहस थी आहे ऐं मिनिस्टर कम्युनिकेशन के अलीम ख़ान साहब के लेटर लिखां पियो त हुन जो स्टेटस ॿुधायो, छो त हिते जेके इशूज़ हलनि पिया असेंबली में सभु मेंबर्स हिन ते शिकायत पिया करनि त छो नथो ठहे, आख़िर वजह छा मुल्क में ठहे सखर ऐं हैदराबाद जो पीस आहे त इहो इशारा घणनि शयुनि ते वञनि था न। त असेंबली में त मेंबर्स इहो बि ॻाल्हाइनि पिया त शायदि सिंध आहे इन जे करे कोन थो ठहे, जे पंजाब हुजे हा या KP हुजे हा त जल्दी ठही वञे हा। ॻाल्हियूं खोड़ आयूं आहिनि, उहे मां अलीम ख़ान साहब खे लिखां पियो, लेटर मां सॼी मीडिया सां शेयर कंदुसि। पर इंशाअल्लाह जी सखर जे अवाम लाइ, सखर जे पंहिंजे अवाम जो थोराइतो आहियां, सखर जे पंहिंजे उन्हनि भाउरनि भेनरुनि जो थोराइतो आहियो आहियां जिन दुआयूं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे, मूंखे, ॿियनि उम्मीदवारनि खे कामयाबु कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत 3 भेरो आई आहे सिंध में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके यूनिवर्सिटीज़ ॾिनियूं आहिनि, हॉस्पिटल्स वॾा ॾिना आहिनि, त इंशाअल्लाह हिन दफ़े बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर वारनि लाइ ज़रूरु को नओं तोहफ़ो ॾींदी। आख़िर में छा साहब पुछां तव्हांखां त छाकाणि तव्हां स्पीकर थी विया, ॿिया जेके MPAs हूंदा आहिनि या वरी उहे वरी पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहिनि, इजलास में आया वरी अॼु निकिरी विया पंहिंजे माण्हुनि सां, तव्हां जेतिरा ॾींहं इजलास आहे तव्हां तक़रीबन नज़र अचो था असांखे, त तव्हां ई पिया था हलायो। एंथोनी साहब खे त कॾहिं कॾहिं वारो थो मिले, त कीअं हाणे तव्हां पोइ मैनेज कयो पिया, त तव्हांजी तक जे अवाम खे टाइम कीअं पिया ॾियो, उन्हनि जो कमकार कीअं पिया थियनि, कहिड़ो मैकेनिज़म ठाहियो अथव त सखर जो जेको उहो वोटर जेको तव्हांजे तक जो उहो उनखे परेशानी न थी आहे तव्हांजे स्पीकर थियण सां? ॾिसो ईअं सम्झो त वधि में वधि टाइम ॾियण वारो माण्हू जेको पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे हल्के खे, मिनिस्ट्री हूंदे, इवन नैब जा केसिस हुया, इमरान ख़ान जी गवर्नमेंट में सॼी फैमिली जेकी आहे, अध खां वधीक फैमिली जेल में, ॿियनि सभिनी ते केसिस, सिंध हाई कोर्ट में केस अलॻि हुयो, सुप्रीम कोर्ट में अलॻि, नैब कोर्ट सखर में अलॻि, कोरोना मथां अची वियो, मिनिस्ट्री खे लुक आफ्टर अलॻि पियो कयां, पर पोइ बि मां सखर खे टाइम ॾियणु न छॾियो, पंहिंजनि माण्हुनि खे न छॾियो। हाणे ॾिसो तरीक़ेकार ज़रूरु थोरो डिफरेंट, थोरो घणो न, मां कोशिशि त इहा थो कयां त मूंखे जे हिकु बि पूरो ॾींहुं मिलंदो आहे त मां फ्री आहियां कराची में, कोशिशि कंदो आहियां त हिकु ॾींहुं शाम जो निकिरी वञा, उहो ॾींहुं बि वञी सखर गुज़ारे, त पंहिंजे माण्हुनि जे विच में हुजां, उन्हनि खे इहो न थिए त हाणे शायदि असां सां मेल मुलाक़ात घटि आहे। पर कराची में जीअं हाणे असेंबली में वेठो आहियां त जेके दोस्त जितां जा बि अचनि था मूं वटि, कराची घर हिते सुबुह जो असांजो तरीक़ेकार आहे, तव्हांखे ख़बर आहे, पंहिंजो कल्चर आहे, त सवेर दोस्त अची वेंदा आहिनि, जेके अचनि था कम कारे, उहो उन्हनि सां मिली मुलाक़ात करे सुठे तरीक़े सां, जंहिंजो जिते जिते कमु आहे, कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजे फ़ोन सां या मुंहिंजे कंहिंखे लेटर लिखण सां कमु थी थो वञे त उन्हनि खे उते मिली मुलाक़ात करे वरी हिते ईंदो आहियां। पोइ हिते सॼे सिंध मां जेके दोस्त अचनि था, पोइ शाम ताईं वेठा आहियूं, ऑफिस खुली पई आहे, हे ॾिसो सिंध असेंबली इजलास आहे त हिकिड़ो ॿियो मैकेनिज़म आहे, सेशन थो हले, पर उन खां अलावा कोशिशि हूंदी आहे त जेको जितां सिंध मां अचे थो, मां वेठो आहियां, जेके माण्हू मुलाक़ात लाइ अचनि था सभिनी सां मिलंदो आहियां, कंहिंखे रोक टोक कोन्हे, कश्मोर जो आहे, दादू जो आहे, मिठी जो आहे, लाड़काणे जो आहे,
ॾिसो असेंबली सभिनी जी आहे, स्पीकर सॼे सिंध जो आहियां, सही ज़िम्मेदारी इहा बि आहे, इहा बि निभायूं पिया। ज़रूरु थोरो घणो तकलीफ़ ईंदी मुंहिंजे हल्के वारनि खे, पर कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे भरपूर टाइम मतिलबु ईअं त रस्ता खुलियल हूंदा हाणे माना जीअं जीअं पोयां 2-3 ॾींहं शिकारपुर वारनि लाइ रस्ता खुलिया पिया असेंबली में, जेॾी महिल दिलि करे लाइ हाणे वरी सखर वारनि खे इहो ॾिसो सखर न सिंध वारनि लाइ, सॼी खे सॼे सिंध खे सखर वारनि, ॾिसो सखर वारनि जी सकाफ़त आहे त असां सखर वारा जॾहिं महिमान नवाज़ी में अलाह जो शुक्र आहे इन शइ में मशहूरु आहियूं सखर वारा सभु। त जॾहिं 4 अप्रैल ते सॼे पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी आहे लाड़काणे, त पहिरियों सखर ईंदा आहिनि, हा पोइ उतां लाड़काणे पहिरियों पड़ाव तव्हां वटि पहिरियों पड़ाव हुते हूंदो आहे। वरी 27 दिसंबर ते बि ईअं हूंदो आहे। त इहा अल्लाह साईं जी महिरबानी आहे, ऐं इहा पार्टी लीडरशिप जी बि महिरबानी आहे त उन्हनि असांखे एतमाद करे इन्हनि मंज़िलनि ते पहुचायो जो अॼु इन्हनि पोज़ीशन ते वेही अवामी ख़िदमत करे सघूं था।